नाज़रीन हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। शहदादकोट में तेज़ रफ़्तार ट्रालर हेठां अची ज़ख़्मी थियल ॿारड़ो ज़ख़्मनि जी सट नसेंदे इस्पताल में फ़ौत थी वियो आहे। 10 वरनि जो वहीद कारड़ो ट्रालर हेठां अची सख़्त ज़ख़्मी थी पियो हो। संदसि जिस्म जो हेठियों हिस्सो कटिजी धड़ खां धार थी वियो हो। नींगर खे गणती जोगी हालत में लाड़काने इस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़ख़्मनि जी सट नसेंदे हुन दमधणी हवाले करे छॾियो आहे। नींगर जो लाश घर पहुचण ते वारसन में कोहराम अची वियो। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कयूं पिया। शहदादकोट में तेज़ रफ़्तार ट्रालर हेठां अची ज़ख़्मी थियल ॿारड़ो ज़ख़्मनि जी सट नसेंदे इस्पताल में फ़ौत थी वियो आहे। 10 वरनि जो वहीद कारड़ो ट्रालर हेठां अची सख़्त ज़ख़्मी थी पियो हो। संदसि जिस्म जो हेठियों हिस्सो कटिजी धड़ खां धार थी वियो हो। नींगर खे गणती जोगी हालत में लाड़काने इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जी सट नसेंदे हुन दमधणी हवाले कयो। नींगर जो लाश घर पहुचण ते वारसन में कोहराम अची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। शहदादकोट में तेज़ रफ़्तार ट्रालर हेठां अची ज़ख़्मी थियल ॿारड़ो ज़ख़्मनि जी सट नसेंदे इस्पताल में फ़ौत थी वियो आहे।